अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो लाग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां, ख़ासि करे चंड ग्रहण जी नेक्स्ट एपिसोड जे बारे में। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, छा नेक्स्ट एपिसोड में सोजरो ऐं जेको यूसुफ जो जहिड़ो वधी वेंदो या इहे हिक ॿिए खे सम्झी वेंदा त टीं पार्टी असांखे विड़ाए थी। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे नवरोज़ पंहिंजी पुफी खे वठी करे जेको आहे ओॾे शहर ॾांहुं कामयाबु थींदो, छा उनखे साईं सरदार इजाज़त ॾींदो या न ॾींदो, छा अॻिते हली हाणे कमदार कहिड़ो क़दम खणण वारो आहे। चंड ग्रहण जी अपडेट सां गॾोगॾु अॼु तव्हांखे दोलाब ड्रामे जी बि अपडेट ॾींदासीं ऐं दोस्तों कुझु ॿियूं अपडेटां बि तव्हां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तों त जेको आहे हाणे तव्हांखे सुवालनि जा जवाब बि मिलंदा, जेका तव्हां कमेंट कया हुआ उहे स्क्रीनशॉट मूं कढी रखिया आहिनि, उन्हनि जा जवाब बि मां तव्हांखे ॾींदुसि इन वीडियो में। नंढिड़ो अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव दोस्तों पोइ हीअ वीडियो तव्हां खां मिस थी वेंदी। जे वीडियो मिस थी वई दोस्तों तव्हांखे सॼा सुवालनि जा जवाब बि मिस थी वेंदा, नवें ड्रामनि जी अपडेट बि मिस थी वेंदी ऐं जेको आहे चंड ग्रहण जी कहाणी बि मिस थी वेंदी। 8 ॾींहं इंतज़ारु करण खां बहितर आहे हिन खे ॿुधो सही तरीक़े सां। हलूं था पहिरियों दोस्तों, नंढिड़ो अर्ज़ु आहे त वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों तव्हांखे चवंदुसि त हिन वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो ऐं सब्सक्राइब जे न कयूं वेठा सब्सक्राइब बि कयो। वीडियो स्टार्ट पोइ कयूं था दोस्तों। चंड ग्रहण जी पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधायां, हाणे जेको आहे सोजरे खे पक पइजी वई आहे त मुंहिंजे मथां जेको वार कयो आहे यूसुफ बदिले में कयो आहे, लेकिन यूसुफ खे इहा पक पइजी वई आहे त असांखे टिनी खे कोई ॿियो विड़ाए थो ऐं उहो केरु आहे ख़बर नाहे। मुंहिंजी धीउ खे बि यूसुफ चई चुको आहे मुंहिंजे मथां जेको हमिलो थियो तुंहिंजे पीउ कयो, मुंहिंजो पीउ ॾे तुंहिंजे पलांत रहंदो आहे, लेकिन तुंहिंजे पीउ जे मथां हमिलो मूं न कयो आहे, कंहिं ॿिए कयो आहे ऐं उहे ई जेको आहे असांखे विड़ाइण जी कोशिशि कई आहे। हाणे दोस्तों यूसुफ सम्झी वियो आहे त मुंहिंजे मथां जेको हमिलो थियो उहो सोजरे कयो हुयो ऐं जेको सोजरे जे मथां हमिलो थियो आहे इहो कंहिं ॿियो ई कयो आहे ऐं वरी सोजरो चए थो जेको मुंहिंजे मथां हमिलो थियो आहे त यूसुफ कयो आहे। यूसुफ जे मथां जेको हमिलो थियो हुयो उहो कंहिं ॿिए कयो आहे, यानी उन्हनि खे इहा पक त थी वई आहे जेको असांखे टीं पार्टी विड़ाए थी, लेकिन इहा उनखे पक नथी थिए त जेको बि जहिड़ो थियो आहे जेका असांखे धक लॻा आहिनि त सभई कम ॿी पार्टी जा आहिनि, उहे हिक ॿिए ते शक सम्झूं वेठा आहिनि। इहो कॾहिं मसइलो हल थींदो न थींदो, इहो दोस्तों मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं ॿई विड़ी गंदा थींदा ऐं इन जो कमदार फ़ाइदो खणंदो रहंदो। कमदार ॿई फ़ाइदा वठणु चाहे थो, वॾेरो ज़मीन वठणु चाहे थो यूसुफ खां, कमदार जेको आहे सोजरे जी धीउ ते आशिक़ आहे त उहो चए थो ॿई कमज़ोर थियनि त ॿई असां वटि अचनि, हिकिड़े धक में 2 निशाना 2 जेको आहे न फ़ाइदा। इन जे करे दोस्तों इहो इन्हनि जो जहिड़ो हलंदो रहंदो, अॻिते हली जेको आहे थी सघे थो कमु जेको आहे उन्हनि खे सम्झ में अचे। पर हले हीउ जेको आहे नंढो ड्रामो आहे, सीरियल ड्रामो आहे, पर हाणे इन खे जल्दी ख़बर पइजी वेंदी त असांखे केरु विड़ाए थो। फ़िलहालु न पवंदी, कुझु जिन जी धीउ जेके आहे सोदर जी उहा सियाणी आहे, उहा यकदमि सम्झी वेंदी त असांखे कोई ॿियो विड़ाए थो पियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों वरी हाणे ॿी तरफ़ त नवरोज़ जेको आहे पंहिंजे साईं सरदार पंहिंजे पीउ खां मोकल वठंदो पुफी जी, चवंदो मूंखे मोकल ॾे, मां हिनखे वठी वञा शहर ॾांहुं। हू न ॾींदो मोकल, हू वॾो ज़ोर ॾींदो। नवरोज़ चवंदो पुफी जी मोकल ॾे ऐं पुफी ओॾे हले ऐं इन्हनि जी ॿिन्ही पीउ पुटनि जी गहमा गहमी हली वेंदी। हिते थोरा हिक ॿिए ते गुस्सो बि कंदा ऐं जेको आहे नवरोज़ आहे यानी मीर, उहो पढ़ियल लिखियल आहे, सुठो छोकिरो आहे, उहो सम्झे थो जहिड़े खां उहो परे रहण जी कोशिशि करे थो ऐं उनजी पुफी इन जे करे मीर सां गॾु यानी नवरोज़ सां गॾु वञणु चाहे थी शहर ॾांहुं, त उते नवाज़ खे घुराए उन सां मुलाक़ातूं कंदी रहंदुसि। हिते जेको आहे सख़्ती थोरी घणी आहे ऐं हिते साईं सरदार सख़्ती करे थो। हाणे इन जो इहो ई चकर आहे त ओॾे वञा ऐं साईं सरदार खे बि ख़बर आहे त शक पइजी चुको आहे, नवाज़ ऐं जेको आहे न भेण जो को चकर हली रहियो आहे। इन जे करे नवाज़ खे ऐं मानी खाने मां यानी बुर्ची खाने मां बि कढी छॾियईं। हाणे इहो चकर हले थो ऐं जेको अॻिते हली दोस्तों इहो ई तकरार बणिजी वेंदो। हीअ सीरियल ड्रामे नंढो ड्रामो आहे, इन जी का वॾी कहाणी न आहे, नंढियूं कहाणी आहे, कहाणी बि नंढड़ी आहे, सफ़ा मुख़्तसिर आहे। होॾो ॾिसो न तव्हां यूसुफ ऐं सोजरे जो नंढिड़ो तकरार ऐं ॿी तरफ़ जेको आहे मजू जो इश्क करणु ऐं टीं तरफ़ जेको आहे साईं सरदार जो ज़मीनुनि जे चकर में विड़हाइणु ऐं वरी होॾों जेको आहे नवरोज़ जो इश्क हली रहियो आहे, होॾो शाहिद जो वरी फिज़ा सां इश्क हली रहियो आहे
अहिड़े हिसाब सां जेको आहे मजू मतिलबु कमु किटली कयूं वेठो आहे। नंढड़ी कहाणी आहे, अहिड़ी वॾी कहाणी न आहे। तमामु जल्द जेको आहे इन ड्रामे जी कहाणी तूल पकिड़े वेंदी। इहे इन विढ़ंदा बि सही ऐं यकदमि ठही बि वेंदा ऐं पोइ ड्रामो जेको आहे इहो ख़तमु थी वेंदो। नंढड़ी कहाणी नंढड़ी ॻाल्हि दोस्तो, ऐं नंढड़ी ॻाल्हि में त इहो कमु थींदो रहंदो आहे, ईअं थींदो रहंदो आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कहाणी आहे इहा इन्हनि ते ठहियलु आहे, इन शइ ते ठहियलु आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो तव्हां टेंशन न वठो, ऐं जेको आहे इहो दुलाब ड्रामो आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे। उनजी 3 स्पेल जी पहिरीं स्पेल जी शूटिंग पूरी थी वई आहे। ऐं हवेली ड्रामे जी बि 3 स्पेल जी शूटिंग पूरी थी वई आहे, मुकमिल थी वियो आहे उहो बि। हाणे इन जे लाइ हवेली बंदि आहे, हाणे हलंदो 50 खां पोइ। 50 ताईं एपिसोड उनजा मुकमिल थियल हुया, 2 स्पेल, पर 3 स्पेल मुकमिल न हुयो, इन जे लाइ ड्रामो रुकियऊं जीअं 3 कुझु मुकमिल थी वठे। शूटिंग मुकमिल थी वई आहे दोस्तो, इन जी एडिटिंग हलंदी। एडिटिंग में वॾो टाइम लॻंदो आहे। एडिटिंग करण खां पोइ जेको आहे वरी इहे सभु बक़ाया क़िस्ता हवेली जूं बि हली वेंदियूं। दुलाब जो पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो आहे ऐं 2 स्पेल जी हाणे तयारी हलंदी रहंदी, ऐं अदाकारनि जे बक़ायनि जी शूटिंग हलंदी रहंदी, ऐं आज़म मंगल जी बि हलंदी रहंदी। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे पहिरीं स्पेल जी हाणे एडिटिंग हलंदी। इहो जेको आहे 2 एपिसोड टीज़र ईंदा, 2 टीज़र खां पोइ जेको आहे ड्रामो हली वेंदो, प्रोमो ईंदो, उन खां पोइ क़िस्ता लॻातार हलंदियूं रहंदियूं। शूटिंग बि गॾो गॾु हलंदी रहंदी ऐं इहा शूटिंग बार बार हलंदी रहंदी दोस्तो। ऐं दोस्तो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां, जेका बि असां ॻाल्हि कंदा आहियूं नो टेंशन वारी कंदा आहियूं। टेंशन न कंदा कयो, कॾहिं बि टेंशन न कंदा कयो। सभु अपडेट तव्हांखे असां बर वक़्तु ॾींदा रहंदासीं। इहा दिलजाए करे तव्हां वेही रहो। ऐं तव्हांखे तॾहिं मां चवंदो आहियां दोस्तो, शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी। कुझु नवां ड्रामा बि अचणा आहिनि दोस्तो, तमामु जल्द उहे नवां ड्रामा अची वेंदा। ऐं नवें ड्रामे जी जेका कहाणी आहे उहा बि साम्हूं जीअं ईंदी तव्हां सां असां शेयर कंदासीं। ऐं टेंशन न कयो, इंशाअल्लाह तमामु जल्द उहा कहाणी बि मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। नाला बि उहे शेयर कंदुसि ऐं उहे कहिड़ा ड्रामा अचणा आहिनि उहे बि शेयर कंदुसि। फ़िलहालु हिन ड्रामे जी दुलाब जी हवेली जी शुरू खां वठी असां तव्हांखे पल पल जी ख़बर ॾिनीसीं, ऐं स्पेल मुकमिल थी आहे इहा बि ख़बर ॾिनीसीं। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो हर अपडेट तव्हांखे टाइम ते ॾिनीसीं। अॻिते बि उमेदु आहे हर ड्रामो सभ खां पहिरियां असां ई तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ो अची रहियो आहे, कहिड़ो न अची रहियो आहे। उमेदु आहे ऐं तव्हांखे असांजी अपडेट में मज़ो ईंदो हूंदो ऐं तव्हांखे नॉलेज मिलंदी हूंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो पवंदो हूंदो इन शइ जो, ऐं तव्हां इन मां एंटरटेन बि थींदा हूंदो। अहिड़े हिसाब सां हर अपडेट बर वक़्तु असां वटि मिलंदी। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अॼु तव्हांजा जेका कमेंट आहिनि उहे कमेंट बि असां पढ़ंदासीं, उन जा जवाब बि तव्हांखे ॾींदासीं। त उन जेका सुवाल तव्हां कया उहे इन कमेंट सेक्शन में उहे तव्हांखे जवाबु ॾींदासीं। ऐं कहिड़े ड्रामे जे बारे में कमेंट आया आहिनि मूं स्क्रीनशॉट उहे कढी रखिया आहिनि। लेकिन तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सभिनी ड्रामे जी पंहिंजी पंहिंजी कहाणी आहे। हवेली ड्रामो बि टॉप ते हली रहियो आहे। हाणे कमेंट पढ़ंदासीं तव्हांजा दोस्तो। पहिरियों कमेंट आयो आहे शाज़ेब अली जो, दुलाब पहिरीं क़िस्त कॾहिं हलंदी, कहिड़ी तारीख़ ते हलंदी इहो ॿुधायो। अदा दुलाब ड्रामो जेको आहे महीने अध जे अंदरि हली वेंदो, टेंशन न कयो तव्हां इन जी, महीने जे अंदरि हली वेंदो। इन टीज़र ईंदा पोइ इहो ड्रामो हली वेंदो। ॿियो सोनल बहलीम लिखियो आहे हाय, ऐं गॾु दिलि बि मोकिलिया अथई। वॾियूं महिरबानियूं सोनल भाई, वॾियूं महिरबानियूं। ऐं अॻिते जेको आहे अदा अज़ीज़ सांगी ड्रामे में कॾहिं ईंदो। अदा अज़ीज़ सांगी जो जहिड़ो लॻो पियो आहे फ़िलहालु हू जहिड़नि में मसरूफ़ आहे, जहिड़नि में पइजी चुको आहे। जॾहिं हुनजो मसइलो हल थिए पोइ हू जेको आहे ड्रामनि में ईंदो। ॾिसो था दुलाब में बि अहिड़ी कहाणी ॾिनी वई आहे, ऐं जेको आहे जहिड़नि क़बीला इन खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़े 4 माण्हुनि जो ग्रुप आहे जेको इहो ख़तमु करणु ॿुधाए थो, जंग ज़र में वञी करे सम्झाए थो जहिड़ा न कयो, ख़तमु कयो। ऐं जेको आहे कॾहिं बि जहिड़नि में को फ़ाइदो न आहे पवंदो। अहिड़ी कहाणी दुलाब में बि ॾिनी वई आहे। जीअं अज़ीज़ सांगी सां जहिड़ो थियो आहे इन जे लाइ हू फ़िलहालु उन फासी चुको आहे वीचारो। मशहूरु हुयो खानू खर दिमाग़ जे नाले सां, वॾो एक्टर हुयो। ॿियो मोहम्मद हाजी लगारी जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि, इहे दिलि ॿुधाईंदासीं। ऐं दिलि डबल मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल दिलि मोकिलिया आहिनि ऐं लिखियो अथई अदा ग़ुलाम ड्रामो जूं घणियूं क़िस्तूं आहिनि, अदा इहो हाल ॾियो। ऐं अदा छा हाल आहे दिलबर जेको आहे इहा तो मैसेज लिखियो आहे थोरो उबतो सुबतो। वॾियूं महिरबानियूं, मां ठीकु आहियां, तव्हां पंहिंजा हाल ॾियो, तव्हां कीअं आहियो।
अदा गुलाम ड्रामो 2 आहिनि। हिकु गुलाम सेन हली रहियो आहे, इहो तव्हां चओ था या दुलाब जे नाले, सम्झ में ॻाल्हि न आई। गुलाम सेन जेको आहे सीरियल ड्रामो आहे, इन जूं नंढियूं ड्रामो आहे, तमामु जल्द ख़तमु थी वेंदो। बाक़ी दुलाब जे नाले चओ था, मतिलबु गुलाम सम्झो आहे लिखियो आहे तव्हां, त उहो वॾो सीरियल ड्रामो आहे। उन जूं दोस्तो 2-300 क़िस्तूं आहिनि, 2025 ताईं हलंदो रहंदो। ऐं अॻिते जेको आहे बक़ाया दोस्तो जेका बि कमेंट आहिनि उहे तव्हांजा बि शेयर कंदासीं। ऐं हीअ लिखियो आहे अली नवाज़ साहिबु, अस्सलाम वालेकुम अदा, उमेद त ख़ैरियत सां हूंदो। अदा मां ठीकु आहियां, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां ख़ुशि आहियो, उमेद आहे तव्हां बि ठीकु। अदा तव्हां तमामु सुठी मालूमात ॾींदा आहियो, शऊर पैदा थींदो आहे। मां कंडियारो सिंध सां तालुक़ु रखां थो। अदा तव्हांजी महिरबानी। अदा हिकु असांजो अर्ज़ु आहे त हवेली ड्रामो छो न आयो, महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। अदा हवेली ड्रामो जेको आहे उनजो 3 स्पेल शूट थी रहियो, रिकॉर्डिंग हली रही, जे करे रुकिजी वियो हुयो। हाणे उन जूं क़िस्तां हली वेंदियूं, टेंशन न कयो तव्हां, तमामु जल्द हली वेंदियूं। 46 खां 47 खां मथे, इन जे करे 50 ताईं त मुकमिल हुयो 2 स्पेल, लेकिन हाणे इन जे करे रोकियऊं 46 ते जेको बक़ाया क़िस्तूं जीअं मुकमिल थियनि 75 ताईं, त पोइ हलाईंदा। हाणे हली वेंदो इंशाअल्लाह, दिलि जाए कयो, छो त हाणे 3 स्पेल जेको आहे मुकमिल थी चुको आहे। उनजी बार असां तव्हांखे ॿुधाईंदा आयासीं त बाबा इहो बि हली रहियो आहे, इन जी शूटिंग पल जी ख़बर तव्हांखे ॾींदा आया हुआसीं। हाणे उहो हली चुको आहे। बक़ाया जेका ॿिया कमेंट आहिनि उहे मां ॾिसां थो, उहे बि शामिलु कयां थो। अदा जेको आहे तकरार सीज़न 2 जल्द खां जल्द हलायो वञे। जी हा अदा, इहो KTN TV ड्रामा लिखियो आहे, इहो अदा मुंहिंजे वस में न आहे, उमेद आहे हली वेंदो। ऐं अब्दुल रऊफ़ बि दिलि मोकिलिया आहिनि, अदा वॾियूं महिरबानियूं, लख कुर्बानी दिलि मोकिलण जा। जेका बि कमेंट आहिनि असां पढ़ियासीं, तव्हांखे ॿुधायासीं, तव्हांजा कमेंट आया असां वटि, वॾियूं महिरबानियूं। उमेद आहे तव्हांखे पंहिंजे कमेंट जा जवाब मिली विया हूंदा, तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां सुठा कमेंट कंदा कयो, ऐं उन्हनि खे जेको आहे न असां जवाबु ज़रूरु ॾींदासीं। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, उमेद आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे सुठो लॻो आहे त लाइक कयो इन वीडियो खे, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ज़रूरु, जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि इहा अपडेट पुॼंदी रहे। ऐं शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल जी हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु इन चैनल ते मिलंदी। हिन खे जीअं बि करे सुठा कमेंट कयो तव्हांजा अॻे वीडियो में। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तो अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां, ख़ासि करे चंड ग्रहण जी नेक्स्ट एपिसोड जे बारे में। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, छा नेक्स्ट एपिसोड में सोजरो ऐं जेको यूसुफ जो जहिड़ो वधी वेंदो, या इहे हिक ॿिए खे सम्झी वेंदा त टीं पार्टी असांखे विड़ाए थी। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे नवरोज़ पंहिंजी पुफी खे वठी करे जेको आहे ओॾे शहर ॾांहुं कामयाबु थींदो, छा उनखे साईं सरदार इजाज़त ॾींदो या न ॾींदो, छा अॻिते हली हाणे कमदार कहिड़ो क़दम खणण वारो आहे। चंड ग्रहण जी अपडेट सां गॾोगॾु अॼु तव्हांखे दुलाब ड्रामे जी बि अपडेट ॾींदासीं, ऐं दोस्तो कुझु ॿियूं अपडेटां बि तव्हां शेयर कंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त जेको आहे हाणे तव्हांखे सुवालनि जा जवाब बि मिलंदा, जेका तव्हां कमेंट कया हुआ उहे स्क्रीनशॉट मूं कढी रखिया आहिनि, उन्हनि जा जवाब बि मां तव्हांखे ॾींदुसि इन वीडियो में। नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव दोस्तो, पोइ हीअ वीडियो तव्हां खां मिस थी वेंदी। जे वीडियो मिस थी वई दोस्तो, तव्हांखे सॼा सुवालनि जा जवाब बि मिस थी वेंदा, नवें ड्रामनि जी अपडेट बि मिस थी वेंदी, ऐं जेको आहे चंड ग्रहण जी कहाणी बि मिस थी वेंदी। 8 ॾींहं इंतज़ारु करण खां बहितर आहे त हिन खे ॿुधो सही तरीक़े सां। हलूं था पहिरियों दोस्तो, नंढिड़ो अर्ज़ु आहे त वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों तव्हांखे चवंदुसि त हिन वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो, ऐं सब्सक्राइब जे न कयूं वेठा सब्सक्राइब बि कयो। वीडियो स्टार्ट पोइ कयूं था दोस्तो। चंड ग्रहण जी पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधायां, हाणे जेको आहे सोजरे खे पक पइजी वई आहे त मुंहिंजे मथां जेको वार कयो आहे यूसुफ बदिले में कयो आहे, लेकिन यूसुफ खे इहा पक पइजी वई आहे त असांखे टिनी खे कोई ॿियो विड़ाए थो, ऐं उहो केरु आहे ख़बर न आहे। मुंहिंजी धीउ खे बि यूसुफ चई चुको आहे, मुंहिंजे मथां जेको हमिलो थियो तुंहिंजे पीउ कयो, मुंहिंजो पीउ ॾेई तोड़े पलांत रहंदो आहे, लेकिन तुंहिंजे पीउ जे मथां हमिलो मूं न कयो आहे, कंहिं ॿिए कयो आहे, ऐं उहे ई जेको आहे असांखे विड़ाइण जी कोशिशि कई आहे। हाणे दोस्तो यूसुफ सम्झी वियो आहे त मुंहिंजे मथां जेको हमिलो थियो उहो सोजरे कयो हुयो, ऐं जेको सोजरे जे मथां हमिलो थियो आहे इहो कंहिं ॿियो ई कयो आहे। ऐं वरी सोजरो चए थो जेको मुंहिंजे मथां हमिलो थियो आहे त यूसुफ कयो आहे,
यूसुफ जे मथां जेको हमिलो थियो हुयो उहो कंहिं ॿिए कयो आहे, यानी उन्हनि खे इहा पक त थी वई आहे जेको असांखे टीं पार्टी विड़हाए थी, लेकिन इहा उनखे पक नथी थिए त जेको बि जहिड़ो थियो आहे जेका असांखे धकु लॻा आहिनि त सभई कम ॿी पार्टी जा आहिनि, उहे हिक ॿिए ते शक सम्झूं वेठा आहिनि। इहो कॾहिं मसइलो हल थींदो न थींदो, इहो दोस्तो मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं ॿई विड़ी विड़ी गंदा थींदा ऐं इन जो कमदार फ़ाइदो खणंदो रहंदो। कमदार ॿई फ़ाइदा वठणु चाहे थो, वॾेरो ज़मीन वठणु चाहे थो यूसुफ खां, कमदार जेको आहे सोदर जी धीउ ते आशिक़ आहे त उहो चए थो ॿई कमज़ोर थियनि त ॿई असां वटि अचनि, हिकिड़े धक में ॿ निशाना, ॿ जेको आहे न फ़ाइदा। इन जे करे दोस्तो इहो इन्हनि जो जहिड़ो हलंदो रहंदो, अॻिते हली जेको आहे थी सघे थो कमु जेको आहे इन्हनि खे सम्झ में अचे। पर हले हीउ जेको आहे नंढो ड्रामो आहे, सीरियल ड्रामो आहे, पर हाणे इन खे जल्दी ख़बर पइजी वेंदी त असांखे केरु विड़हाए थो। फ़िलहालु न पवंदी, कुझु जिन जी धीउ जेके आहे सोदर जी उहा सियाणी आहे, उहा यकदमि सम्झी वेंदी त असांखे कोई ॿियो विड़हाए थो पियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो वरी हाणे ॿी तरफ़ त नवरोज़ जेको आहे पंहिंजे साईं सरदार पंहिंजे पीउ खां मोकल वठंदो फूफी जी, चवंदो मूंखे मोकल ॾे, माने वठी वञे शहर ॾांहुं। हू न ॾींदो मोकल, हू वॾो ज़ोर ॾींदो। नवरोज़ चवंदो फूफी जी मोकल ॾे ऐं फूफी ओॾे हले ऐं इन्हनि जी ॿिन्ही पीउ पुटनि जी गहमा गहमी हली वेंदी। हिते थोरा हिक ॿिए ते गुस्सो बि कंदा ऐं जेको आहे नवरोज़ आहे यानी मीर, उहो पढ़ियल लिखियल आहे, सुठो छोकिरो आहे, उहो सम्झे थो जहिड़े खां उहो परे रहण जी कोशिशि करे थो ऐं उनजी फुफी इन जे करे मीर सां गॾु यानी नवरोज़ सां गॾु वञणु चाहे थी शहर ॾांहुं, त उते नवाज़ खे घुराए उन सां मुलाक़ातूं कंदी रहंदुसि। हिते जेको आहे सख़्ती थोरी घणी आहे ऐं हिते साईं सरदार सख़्ती करे थो। हाणे इन जो इहो ई चकर आहे त ओॾे वञा ऐं साईं सरदार खे बि ख़बर आहे त शक पइजी चुको आहे, नवाज़ ऐं जेको आहे न भेण जो को चकर हली रहियो आहे। इन जे करे नवाज़ खे ऐं मानी खाने मां यानी बुर्ची खाने मां बि कढी छॾियईं। हाणे इहो चकर हले थो ऐं जेको अॻिते हली दोस्तो इहो ई तकरार बणिजी वेंदो। हीअ सीरियल ड्रामे नंढो ड्रामो आहे, इन जी का वॾी कहाणी न आहे, नंढियूं कहाणी आहे, कहाणी बि नंढड़ी आहे, सफ़ा मुख़्तसिर आहे। होॾो ॾिसो न तव्हां यूसुफ ऐं सोजरे जो नंढड़ो तकरार ऐं ॿी तरफ़ जेको आहे मजू जो इश्क करणु ऐं टी तरफ़ जेको आहे साईं सरदार जो ज़मीनुनि जे चकर में विड़हाइणु ऐं वरी होॾो जेको आहे नवरोज़ जो इश्क हली रहियो आहे, होॾो शाहिद जो वरी फिज़ा सां इश्क हली रहियो आहे ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे मजू मतिलबु कमु किटली कयूं वेठो आहे। नंढड़ी कहाणी आहे, एॾी वॾी कहाणी न आहे। तमामु जल्द जेको आहे इन ड्रामे जी कहाणी तूल पकिड़े वेंदी, इहे इन विड़ंदा बि सही ऐं यकदमि ठही बि वेंदा ऐं पोइ ड्रामो जेको आहे इहो ख़तमु थी वेंदो। नंढड़ी कहाणी नंढड़ी ॻाल्हि दोस्तो, ऐं नंढड़ी ॻाल्हि में त इहो कमु थींदो रहंदो आहे, ईअं थींदो रहंदो आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकी कहाणी आहे इहा इन्हनि ते ठहियलु आहे, इन शइ ते ठहियलु आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हां टेंशन न वठो, ऐं जेको आहे इहो दुलाब ड्रामो आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे। उनजी 3 स्पेल जी पहिरीं स्पेल जी शूटिंग पूरी थी वई आहे ऐं हवेली ड्रामे जी बि 3 स्पेल जी शूटिंग पूरी थी वई आहे, मुकमिल थी वियो आहे उहो बि। हाणे इन जे लाइ हवेली बंदि आहे, हाणे हलंदो 50 खां पोइ, 50 ताईं एपिसोड उनजा मुकमिल थियल हुया, 2 स्पेल, पर 3 स्पेल मुकमिल न हुयो, इन जे लाइ ड्रामो रुकियऊं जीअं टियों कुझु मुकमिल थी वठे। शूटिंग मुकमिल थी वई आहे दोस्तो, इन जी एडिटिंग हलंदी, एडिटिंग में वॾो टाइम लॻंदो आहे। एडिटिंग करण खां पोइ जेको आहे वरी हिक बक़ाया क़िस्तां हवेली जूं बि हली वेंदियूं। दुलाब जो पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो आहे ऐं 2 स्पेल जी हाणे तयारी हलंदी रहंदी ऐं अदाकारनि जे बक़ायनि जी शूटिंग हलंदी रहंदी ऐं आज़म मंगल जी बि हलंदी रहंदी। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे पहिरीं स्पेल जी हाणे एडिटिंग हलंदी। इहो जेको आहे 2 एपिसोड टीज़र ईंदा, 2 टीज़र खां पोइ जेको आहे ड्रामो हली वेंदो, प्रोमो ईंदो, उन खां पोइ क़िस्तां लगातार हलंदियूं रहंदियूं, शूटिंग बि गॾोगॾु हलंदी रहंदी ऐं इहा शूटिंग बार बार हलंदी रहंदी दोस्तो। ऐं दोस्तो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां, जेका बि असां ॻाल्हि कंदा आहियूं नो टेंशन वारी कंदा आहियूं, टेंशन न कंदा कयो, कॾहिं बि टेंशन न कंदा कयो। सभु अपडेट तव्हांखे असां बर वक़्तु ॾींदा रहंदासीं, इहा दिलजाए करे तव्हां वेही रहो। ऐं तव्हांखे तॾहिं मां चवंदो आहियां दोस्तो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी। कुझु नवां ड्रामा बि अचणा आहिनि दोस्तो, तमामु जल्द उहे नवां ड्रामा अची वेंदा ऐं नवे ड्रामे जी जेका कहाणी आहे उहा बि साम्हूं जीअं ईंदी तव्हां सां असां शेयर कंदासीं। ऐं टेंशन न कयो, इंशाअल्लाह तमामु जल्द उहा कहाणी बि मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। नाला बि उहे शेयर कंदुसि ऐं उहे
कहिड़ा ड्रामा अचणा आहिनि उहे बि शेयर कंदुसि। फ़िलहालु हिन ड्रामे जी दोलाब जी हवेली जी शुरू खां वठी असां तव्हांखे पल पल जी ख़बर ॾिनीसीं ऐं स्पेल मुकमिल थी आहे इहा बि ख़बर ॾिनीसीं ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो हर अपडेट तव्हांखे टाइम ते ॾिनीसीं। अॻिते बि उमेदु आहे हर ड्रामो सभ खां पहिरियां असां ई तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ो अची रहियो आहे कहिड़ो न अची रहियो आहे। उमेदु आहे तव्हांखे असांजी अपडेट में मज़ो ईंदो हूंदो ऐं तव्हांखे नॉलेज मिलंदी हूंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो पवंदो हूंदो इन शइ जो ऐं तव्हां इन मां एंटरटेन बि थींदा हूंदो। अहिड़े हिसाब सां हर अपडेट बर वक़्तु असां वटि मिलंदी ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु तव्हांजा जेका कमेंट आहिनि उहे कमेंट बि असां पढ़ंदासीं उन जा जवाब बि तव्हांखे ॾींदासीं त उन जेका सुवाल तव्हां कया उहे इन कमेंट सेक्शन में उहे तव्हांखे जवाबु ॾींदासीं ऐं कहिड़े ड्रामे जे बारे में कमेंट आया आहिनि मूं स्क्रीनशॉट उहे कढी रखिया आहिनि। लेकिन तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सभिनी ड्रामे जी पंहिंजी पंहिंजी कहाणी आहे। हवेली ड्रामो बि टॉप ते हली रहियो आहे। हाणे कमेंट पढ़ंदासीं तव्हांजा। दोस्तो पहिरियों कमेंट आयो आहे शाज़ेब अली जो दोलाब पहिरीं क़िस्त कॾहिं हलंदी कहिड़ी तारीख़ ते हलंदी इहो ॿुधायो। अदा दोलाब ड्रामो जेको आहे महीने अध जे अंदरि हली वेंदो टेंशन न कयो तव्हां इन जी महीने जे अंदरि हली वेंदो इन टीज़र ईंदा पोइ इहो ड्रामो हली वेंदो। ॿियो सोनल बहलीम लिखियो आहे हाय ऐं गॾु दिलि बि मोकिलिया अथई। वॾियूं महिरबानियूं सोनल भाई वॾियूं महिरबानियूं। ऐं अॻिते जेको आहे अदा अज़ीज़ सांगी ड्रामे में कॾहिं ईंदो। अदा अज़ीज़ सांगी जो जहिड़ो लॻो पियो आहे फ़िलहालु हू जहिड़नि में मसरूफ़ आहे जहिड़नि में पइजी चुको आहे। जॾहिं उनजो मसइलो हल थिए पोइ हू जेको आहे ड्रामनि में ईंदो। ॾिसो था दोलाब में बि अहिड़ी कहाणी ॾिनी वई आहे ऐं जेको आहे जहिड़नि क़बीला इन खे ख़तमु करण जे लाइ हिकु 4 माण्हुनि जो ग्रुप आहे जेको इहो ख़तमु करणु ॿुधाए थो जंग ज़र में वञी करे सम्झाए थो जहिड़ा न कयो ख़तमु कयो ऐं जेको आहे कॾहिं बि जहिड़नि में को फ़ाइदो न आहे पवंदो। अहिड़ी कहाणी दोलाब में बि ॾिनी वई आहे जीअं अज़ीज़ सांगी सां जहिड़ो थियो आहे इन जे लाइ हू फ़िलहालु उन फासी चुको आहे वीचारो। मशहूरु हुयो खानू खर दिमाग़ जे नाले सां वॾो एक्टर हुयो। ॿियो मोहम्मद हाजी लगारी जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि इहे दिलि ॿुधाईंदासीं ऐं दिलि डबल मोकिलिया अथई वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलिया आहिनि ऐं लिखियो अथई अदा ग़ुलाम ड्रामो जूं घणियूं क़िस्तूं आहिनि अदा इहो हाल ॾियो ऐं अदा छा हाल आहे। दिलबर जेको आहे इहा तो मैसेज लिखियो आहे थोरो उबतो सुबतो वॾियूं महिरबानियूं मां ठीकु आहियां तव्हां पंहिंजा हाल ॾियो तव्हां कीअं आहियो। अदा गुलाम ड्रामो 2 आहिनि हिकु ग़ुलाम हुसैन हली रहियो आहे इहो तव्हां चओ था या दुलाब जे नाले सम्झ में ॻाल्हि न आई। ग़ुलाम हुसैन जेको आहे सीरियल ड्रामो आहे इन जूं नंढियूं ड्रामो आहे तमामु जल्द ख़तमु थी वेंदो। पोइ बाक़ी दुलाब जे नाले चओ था मतिलबु ग़ुलाम सम्झो आहे लिखियो आहे तव्हां त उहो वॾो सीरियल ड्रामो आहे उन जो दोस्तो 200-300 क़िस्तूं आहिनि 2,5 ताईं हलंदो रहंदो। ऐं अॻिते जेको आहे बक़ाया दोस्तो जेका बि कमेंट आहिनि उहे तव्हांजा बि शेयर कंदासीं। ऐं हीअ लिखियो आहे अली नवाज़ साहबु अस्सलाम वालेकुम अदा उमेद त ख़ैरियत सां हूंदो। अदा मां ठीकु आहियां तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां ख़ुशि आहियो उमेदु आहे तव्हां बि ठीकु अदा तव्हां तमामु सुठी मालूमात ॾींदा आहियो शऊर पैदा थींदो आहे। मां कंडियारो सिंध सां तालुक़ु रखां थो अदा तव्हांजी महिरबानी। अदा हिकु असांजो अर्ज़ु आहे त हवेली ड्रामो छो न आयो महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। अदा हवेली ड्रामो जेको आहे उनजो 3 स्पेल शूट थी रहियो रिकॉर्डिंग हली रही जे करे रुकिजी वियो हुयो। हाणे उनजो क़िस्तां हली वेंदियूं टेंशन न कयो तव्हां तमामु जल्द हली वेंदियूं 46 खां 47 खां मथे इन जे करे 50 ताईं त मुकमिल हुयो 2 स्पेल लेकिन हाणे इन जे करे रोकियऊं 46 ते जेको बक़ाया क़िस्तूं जीअं मुकमिल थियनि 75 ताईं त पोइ हलाईंदा। हाणे हली वेंदो इंशाअल्लाह दिलि जाए कयो छो त हाणे 3 स्पेल जेको आहे मुकमिल थी चुको आहे उनजी बार असां तव्हांखे ॿुधाईंदा आयासीं त बाबा इहो बि हली रहियो आहे इन जी शूटिंग पल पल जी ख़बर तव्हांखे ॾींदा आया हुआसीं। हाणे उहो हली चुको आहे। बक़ाया जेका ॿिया कमेंट आहिनि उहे मां ॾिसां थो उहे बि शामिलु कयां थो। अदा जेको आहे तकरार सीज़न 2 जल्द खां जल्द हलायो वञे। जी हा अदा इहो KTN TV ड्रामा लिखियो आहे इहो अदा मुंहिंजे वस में न आहे उमेदु आहे हली वेंदो। ऐं अब्दुल रऊफ़ बि दिलि मोकिलिया आहिनि अदा वॾियूं महिरबानियूं लख कुर्बजानी दिलि मोकिलण जा। जेका बि कमेंट आहिनि असां पढ़ियासीं तव्हांखे ॿुधायासीं तव्हांजा कमेंट आया असां वटि वॾियूं महिरबानियूं। उमेदु आहे तव्हांखे पंहिंजे कमेंट जा जवाब मिली विया हूंदा तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां सुठा कमेंट कंदा कयो ऐं उन्हनि खे जेको आहे न असां जवाबु ज़रूरु ॾींदासीं। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो जे सुठो लॻो आहे त लाइक कयो इन वीडियो खे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ज़रूरु
जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि इहा अपडेट पहुचंदी रहे। ऐं शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल जी हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु इन चैनल ते मिलंदी। हिन खे जीअं बि करे सुठा कमेंट कयो तव्हांजा अॻे वीडियो में।